सोशल मीडिया के वॾे यूट्यूबर नादिर अली अदाकारा सुनीता खां पंहिंजी सोच मूजिब संदसि प्रोग्राम में मज़हब तब्दील करण वारनि कयल सवालनि ते माफ़ी घुरी छॾी। कुछ ॾींहं पहिरियां अदाकारा सुनीता मार्शल नादिर अली जे पॉडकास्ट में शिरकत कई हुई, जंहिंमें अदाकारा खां ॿारनि जे मज़हब बाबति गुफ़्तगू कई ऐं पोइ सुनीता खां मज़हब तब्दील करण जा सवाल कया हुआ। हिन इहो बि सुनीता खे चयो त अल्लाह ताला मांखे हिदायत ॾिए ऐं मुसलसल उन क़िस्म जा सवाल कंदो रहियो। अहिड़नि सवालनि ते अदाकारा सुनीता संभाले जवाब ॾिना, पर सोशल मीडिया जे सार्फ़िन तरफ़ां नादिर जे सवालनि खे माफ़ न कयो वियो ऐं यूट्यूबर ते सख़्त तनक़ीद कई वई ऐं केतिरनि ई ॾिसंदड़नि त इहो बि मुतालबो कयो त नादिर जो शो बंदि कयो वञे। सोशल मीडिया ते उथारियल सवालनि खां पोइ नादिर अली लिखियो आहे त मुंहिंजो सवाल करण वक़्तु कंहिंजी बि दिलि आज़ारी करणु मक़सदु न हो, बसि इहा मुंहिंजी दिलचस्पी हुई जंहिं तहत मूं सुनीता खां इस्लाम क़बूल करण जे इरादे मुतलिक़ सवाल कया। हिन चयो त मज़हब हिकु ज़ाती पसंदि आहे ऐं आउं सभिनी मज़हबनि जो एहतराम करियां थो ऐं कंहिंजी दिलि आज़ारी थी आहे त आउं उन खां माफ़ी वठां थो।